बोलो श्री कृष्ण भगवान की। हल गुरु अजय द्वार जिते सचो करे तार। हल गुरु अजय द्वार जिते सचो आहे दीनन दातार। आहे दीनन पार पुजाए पल छिन्न में। पार पुजाए पल छिन्न पल में छिन्न। हल गुरु अजय द्वार जिते सचो करे तार। हल गुरु अजय आहे दीनन दातार। पार पुजाए पल छिन्न में। जेको पार पुजाए जेको दर्शन सां दुख टारे। जेको दर्शन सां दही ज्ञान अज्ञान निवारे। दही ज्ञान अज्ञान पर तैसा तू प्यार सारे जग जो आधार कर। तैसा तू आहे दीनन दातार। पार पुजाए पल छिन्न में। जेको पार पुजाए छिन्न पल में छिन्न। हल गुरु अजय द्वार जिते सचो करे तार। हल गुरु अजय आहे दीनन दातार। पार पुजाए पल छिन्न में। पार पुजाए जेको ध्यान गुरन जो धारे। जेको ध्यान गुरन जो तैंखे तार मां सतगुर तारे। तैंखे तार मां मिटे मन जो मुंझार करे सब जो सुधार। मिटे मन जो आहे दीनन दातार। पार पुजाए पल छिन्न में। जेको पार पुजाए हल गुरु अजय द्वार जिते सचो करे तार। हल गुरु अजय आहे दीनन दातार। पार पुजाए पल छिन्न में। पार पुजाए छिन्न पल में। जंहिंजी वाणी मिठी सुखकारी। आहे पढ़ण सां आनंद वारी। आहे करे वचन विचार सब संसार निवार। करे वचन विचार सब संसार आहे दीनन दातार। पार पुजाए पल छिन्न में। जेको पार पुजाए हल सूरज द्वार जेको सचो करे तार। हल गुरु अजय द्वार जिते जिते सचो करे तार। आहे दीनन दातार। पार पुजाए पल छिन्न में। जेको
वठ शरण गुरन जी प्यारा, वठ शरण गुरन जी, जिता मिलंद भजन भंडारा, जिता मिलंद वठ शरण गुरन जी प्यारा। जिता मिलंद भजन भंडारा, पाए मुक्ति द्वार आवागवन निवार, पाए मुक्ति द्वार आवागवन, आए दीनन दातार, पारे पुजाए पल छिन्न में, जेको हल गुरु अजे द्वार, जिते सचो करे तार, हल गुरु अजे आए दीनन दातार, पार पुजाए पल छिन्न में, जेको पार पुजाए छिन्न पल में छिन्न। बोल गुरु नानक। दीनन दयाल अति सदा केरे पाल, दीनन दयाल अति सदा ओ नंगी नंग पाल, श्री कृष्ण मुरारी थी, गिरवर धारी आए बांके बिहारी, सब चवन बनवारी, रची रस जय प्यारी थी, मथुरा में जायो सब बंद बनी आयो, अची गोकल वसायो, वृंदावन गौ चारी थी, द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ, द्वारका जो नाथ आए नाथन दे भक्तन के साथ, ये चवे सृष्टि सारी थी, जसोदा जो बाल के चवन नंदलाल, आए गायन जो ग्वाल, देव जंत सुखकारी थी, देव किए जो लाल वसुदेव क्यों कमाल, देव किए जो लाल वसुदेव मटे आयो पंहिंजो बाल, कई लीला जय न्यारी थी, इनो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान, पड़े मार बुढ़ो जवान, विश्व सारी जय तारी थी, जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान, पाए आत्म जो ज्ञान, महिमा वेद ने उच्चारी थी, महिमा संत ने उच्चारी थी, महिमा भगत ने उच्चारी थी, भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान, याद उदासी जो करे पाए पद निर्वाण, बोलो श्री राम रमापत रूपतू दीन दयाल दयावान, कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान, कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान, आस सब पूरन कंदो कारकत भगवान,
आस सब पूरन कंदो। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सातसंगति मान पत्र मैनोली रहवाय श्री कार्तिक महात्मा जो जैनी कथा श्री सूजी महाराज सोनकन के भगवान श्याम सुंदर सद्भामा के और महात्मा नारद मुनि राजा पृथु के वर्णन करे रहा। कालन जे 23 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया कि संसार जे लोकन जे कल्याण जे अर्थ देवताउनि और देवियुनि में पाण में खिटपिट तो थी, पर उन्हनि जे खिटपिट खां भी लोकन जो उद्धार थियो। सरस्वती और गायत्री ब्रह्मा जूं 2 स्त्रियों पाण में हिक ॿिए खे श्राप ॾिनऊं, नदियूं वञी करके थियूं। भई गायत्री गंगा रूप थी करके और संसार जो कल्याण थी करे, और सरस्वती मंदाकिनी के रूप में नदी बणजी करके और लोकन जो कल्याण थी करे पई। ये सब कारकत जे महात्म जे करके थियो। हींअर वधी कथा परसों वर्णन थी रहियो आहे 24 अध्याय में। राजा पृथु जो महात्मा नारद मुनिअ खां पाप और पुण्य बाबत उन जो प्रभाव पुछण और शुभ ऐं अशुभ कर्मनि जो फल ॿुधाइण। क्या हरे राम। पुछो पृथु नारद खां चरणन में चित लाए, कर मन जो फल ॾसे करे मन जो संसो मिटाए। बोलो श्री कारकत भगवान। शा कर्म जो फल टरंदो नाहे, या ॿिए कंहिंखे बि मिलंदो आहे। तव्हां मूंखे कथा ॿुधाई हुई, ब्राह्मण ऐं कलहा संधि चई। ब्राह्मण जे अदफल कारकत सां थी कला मुक्त जंहिंजे विरत सां। छा ईअं कॾहिं बि थींदो आहे, फल कर्म जो ॿिए खे मिलंदो आहे। ॿुधी अहिड़ा वचन नारद हो चयो, तो मूंखां सुठो आहे सुवाल कयो। ॿुध तोखे मां सम्झायां थो, फल कर्मनि संदो ॿुधायां थो। चयो कृष्ण हो सत्यभामा खे, चयो कृष्ण हो पंहिंजी प्राण प्यारी सुखधामा खे, पंहिंजी प्राण प्यारी। मूंखे कारकत सभ खां प्यारो आहे, मूंखे कारकत जो ॾींदो सुख सभु सारो आहे, जो ॾींदो बि उन जी ग्यारस पुण्य वारी, बि उन जी ग्यारस ॾींदी मुक्ति थी सभ खे प्यारी, ॾींदी मुक्ति थी सभ खे। ॿियो धामन में थी द्वारका धाम, जो भगतन लाइ थी पूरण काम, जो भगतन लाइ थी। आहे तुलसी बूटन में प्यारी, आहे तुलसी जीअं नाम जपण वारो नर नारी, तीअं नाम जपण वारो हर जुग जो पंहिंजो नेम अथी, हर जुग जो पंहिंजो। पर कल जुग जहिड़ो कंहिंजो नथी, पर
बुध फल मां तोखे ॿुधाया थो, बुध फल मां हर जुग जो धर्म समझाया थो, हर जुग जो धर्म सतयुग में करे जो कर्म कोई। भोगेश्वर सॼो उन जो सोई, भोगेश्वर त्रेता में उन जो सॼो पाड़ो, त्रेता में उन जो सॼो, द्वापर में कुटुंब सॼो वाड़ो, द्वापर में कुटुंब सॼो, पर कल युग जी महिमा न्यारी, पर कल युग जी जो करे भोगे सो नर नारी, जो करे भोगे सो नर नारी, जो सतयुग ब्राह्मण त्रेता खत्री, द्वापर वैश्य पाषाण, पर कल युग जे वरण खे शूद्र करे तू जान, शूद्र करे तू। हरे राम। हिकिड़े दफ़े राजा पृथुअ नारद खां बि पुछो त हे महाराज, कर्मनि जो कहिड़ो फल थींदो आहे, उन बाबति बि मूंखे वर्णन करे ॿुधायो, छो जो इन खां अॻु में तव्हां हिकिड़ी कथा ॿुधाई हुई ब्राह्मण धनेसर, ब्राह्मण धर्मदत्त और कल्हा राक्षाणीअ जी। छा कंहिंजो कयल कर्म कॾहिं टरी बि सघंदो आहे, या हे महाराज पंहिंजो कयल कर्म ॿिए खे ॾेई सघिबो आहे? इहा कथा तव्हां ॿुधाई हुई। ब्राह्मण पंहिंजे कारकत जो फल उन कल्हा राक्षाणीअ खे संकल्प करे ॾिनो हुयो, जंहिंसां उनजो उद्धार थियो हुयो। तो छा ईअं पंहिंजे कयल फल जो कर्म ॿिए खे मिलंदो आहे? महात्मा नारद मुनि चवणु लॻो त हे राजा, तूं तमामु सुठो सुवालु मूंखां पुछियो आहे। ॿुध, हाणे मां तोखे कर्मनि संदो बयानु थो करे ॿुधायां पियो, जो हिकिड़े दफ़े भॻवानु श्री कृष्ण सतभामा खे इहा ॻाल्हि पे सम्झाई त हे प्यारी, ही कारकत महीनो मूंखे तमामु प्यारो आहे। बोलो श्री कारकत भॻवान। सभिनी सुखनि जो धाम करे चयो आहे, सभु सुख धाम। और वरी उन जी एकादशी हर प्रबोधनी, वरी उन ॾींहुं तुलसीअ जो विवाह, तो मूंखे तुलसीअ जो ॿूटो बि तमामु घणो प्यारो आहे, जो कि सभ खे मुक्ति ॾियण वारो आहे। इन खां सवाइ धामनि में वरी द्वारका धाम आहे। बोलो श्री द्वारकाधीश भगवान। जिते कई भक्त वञी करके भगवान जो सदाईं दर्शन था कनि पिया। भक्तनि जे कार्य पूरे करण जो उहो द्वारका धाम परम सिद्ध स्थान आहे। ॿूटनि में तुलसीअ जो ॿूटो और वरी नाम सिमरन करण वारो नर और नारी। चारे राम। सारे संसार जो नेम तो पंहिंजो पंहिंजो आहे, पर ही कलयुग जो समय जेको अचण वारो आहे उन जी महिमा ई का न्यारी आहे। भगवान कृष्ण चवणु लॻो त हे सतभामा ॿुध, उन कर्म फल जो मां तोखे बयानु थो करे ॿुधायां पियो। हर युग जो पंहिंजो पंहिंजो धर्म आहे। 4 युग चया विया आहिनि हिन ब्रह्मांड जा, सतयुग, त्रेता, द्वापर और ही कलयुग। सतयुग जो नियम आहे त जेको बि मनुष्य हिकिड़ो ॼणो बि जेकॾहिं को कर्म कंदो आहे, पोइ सुठो करे या बुरो करे, पाप करे या पुण्य करे, त उन युग में उन मनुष्य जे रहंदड़ उन शहर खे उहो कर्म जो फल भोगणो पवंदो हुयो। प्यारे राम। युग बदिलजी वियो, त्रेता युग आयो त उनजो धर्म मटिजो। जेको मनुष्य कर्म करे त उन जे रहण वारे आस्थान जो सॼो पाड़ो उहो कर्म जो फल भोगींदो हुयो। द्वापर युग में वरी धर्म मटिजो त वरी जेको कर्म करे त वरी उनजो सॼो कुटुंब भोगे।
पर कलयुग जी तो महिमा ई न्यारी आहे। कलयुग में ईअं आहे त भाई जेको कर्म करे उहो ई उन जे कर्म जो फल भोगे थो पियो। चारे राम चार वर्ण चया विया आहिनि, चार युग। सतयुग खे ब्राह्मण करे उत्तम युग करे चयो वियो आहे। त्रेता खे खत्री रूप मञियो वेंदो आहे, द्वापुर खे वैश्य और कलयुग खे शूद्र रूप करे मञियो वेंदो आहे। कलयुग जो वर्ण शूद्र करे चयो वियो आहे। सतयुग में कुल सब जो प्रधान, ऐं त्रेता में विद्वान जो मान। हुई द्वापर युग में उम्र महान, कल युग में माया जो गुणगान। सतयुग में जप तप जी जयकार, त्रेता में यज्ञ हुयो निर्वार। द्वापर में पूजा पाठ ऐं जाप, कल युग में नाम संधो परताप। मिले हर युग में फल सभिनी खे, कंहिंखे घटि वधि पर जग चैनी खे। फल पुट जो थो कुझु पीउ खे मिले, नौकर जो फल कुझु सेठ झले। पाए पत्नीअ जो फल पति अथो, पाए पत्नीअ जो फल माणे चेले जो गुरुदेव अथो। माणे चेले जो दान कंदो जंहिं धन माथी, जो दान कंदो जंहिं फल उन जो मिले धन वारनि साथी। उन जो मिले धन वारनि जो बेज चवण सां कर्म करे, जो बेज चवण सां उहो पंहिंजे भाग मां हिसो भरे। उहो पंहिंजे भाग मां मिले राजा जो फल प्रजा खे, मिले राजा जो फल ऐं प्रजा जो कुझु राजा खे। ऐं जो सेवा कंदो निष्काम अथी, जो सेवा तंहिंखे मिलंदो वैकुंठ धाम अथी, तंहिंखे मिलंदो। करे कन्या शादीअ ते सेवा, करे कन्या तंहिंखे मिलंदा मिठड़ा थी मेवा, तंहिंखे मिलंदा मिठड़ा। जो करे दान थो गुप्त अदा, तंहिंखे फल मिलंदो थी सारो सदा, तंहिंखे फल मिलंदो। करे पाठ में जेको विवाद अथो, करे पाठ में जेको या पूजा करण में वाद अथो, या मिले की नथो फल उनखे कोई, मिले की नथो फल। चवे संत शास्त्र जग सारोई, चवे संत शास्त्र संग। इन रीत कर्म फल कृष्ण जो, इन रीत कर्म फल। बुद्धि सत्य भामा जो मन खुश थियो, बुद्धि सत्य भामा जो, बुद्धि सत्य भामा जो मन खुश थियो। पूरो इते कारकत संदो 24 अध्याय। अॻिते उदासी ॿियो ॿुधो, कथा संदो वर्ताव बोलो श्री कृष्ण देव। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोन को भगवान कृष्ण चवणु लॻो त हे सदभामा, अहिड़ीअ तरह चैनी युगनि जो कृतकार पंहिंजो पंहिंजो आहे। सतयुग में कुल प्रधान हुयो, उन युग में
पुछंदा आया भई हे माण्हू कहिड़े कुल जो आहे, ऊंच कुल जो, हुनजी महिमा पिया ॻाईंदा हुया। त्रेता युग में वरी विद्वान जो मान थियणु लॻो, पोइ वरी कुल न पुछंदा हुया भई ही विद्वान आहे, एतिरी विद्या हिन अध्ययन कई आहे, एतिरा शास्त्र पढ़िया अथई, उन्हीअ जो मान वधीक थींदो हुयो। द्वापर में वरी जंहिंजी उमिरि वॾी हूंदी हुई उनखे माण्हूअ खे श्रेष्ठ सम्झंदा हुया। पर कलयुग में चारे राम माया जो मान वधीक, जंहिं वटि माया घणी, जंहिं वटि धन घणो, माना उहो सभ खां वॾो माण्हू थियो। सच युग में कर्म जो जप तप जो उपकार हूंदो हुयो, भई हे जपी तपी आहे, नाम सिमरन करण वारो आहे। त्रेता में जेको यज्ञ हवन कराए उन्हीअ जो मान थियणु लॻो। द्वापर में वरी जेको पूजा पाठ कराए, जाप कराए, उन्हीअ जो अधिकार वॾो थियणु लॻो। पर कलयुग में तो मात्र नाम सिमरन जो ही प्रधानता आहे। कलयुग में रुगो नाम सिमरन कजे, ॿियो कुझु माण्हू करे या न करे। चारे राम। अहिड़ी तरह हर युग जो पंहिंजो पंहिंजो फल चयो वियो आहे, पर सभिनी खे उहो फल भोगणो थो पवे, कंहिंखे घटि कंहिंखे वधि। कुटुंब हुजे, परिवार हुजे, पुटु जेकॾहिं को अहिड़ो कर्म करे थो त उन्हीअ जो कुझु हिसो पीउ खे भोगणो पवे थो पियो, नौकर जो कुझु हिसो सेठ खे भोगणो पवे थो, पत्नीअ जो पतीअ खे, चेले जो गुरुअ खे। चारे राम। छो जो उहे उन्हनि जे आधीन था रहनि पिया। पुटु पीउ जे आधीन आहे, पत्नी पतीअ जे आधीन आहे, चेलो गुरुअ जे आधीन आहे और नौकर सेठ जे आधीन आहे। जेकॾहिं उहे कुझु अहिड़ो कर्म कनि था त उन्हनि खे उहो उनजो हिसो भरणो थो पवे पियो। और जेकॾहिं कंहिंजो धन चोराए करके और वञी करके दान कबो आहे त उनजो फल वरी उन धन वारे खे मिलंदो आहे जंहिंजो धन खणी आयो आहे। ॿिए जे चवण सां जेकॾहिं को कर्म थो कजे पियो, चारे राम, माण्हू हिमथाईंदो आहे न, हल हल भाई सत्संग में हल, तीर्थनि ते हल, आस्थाननि ते हल, कुझु नाम सिमरन कर, भई कुझु दान पुण्य कर, हे कुझु सत्कर्म कर। माण्हू हिमथाईंदा आहिनि मिटनि माइटनि खे, सगन संबंधियुनि खे, प्रेमियुनि खे, यार दोस्तार खे, मित्रनि खे रस्तो ॾेखारींदा आहिनि त जेकॾहिं उन जे चवण ते लॻी करके कोई अहिड़ो सत्कर्म करे थो पियो त कुझु हिसो उन हिमथाइण वारे खे बि मिले थो जंहिंजे चवण सां उहो कर्म करे थो पियो। ॿिया कर्म रेखा शास्त्रनि में नियत कई वई आहे, राजा जो प्रजा खे और प्रजा जो राजा खे। चारे राम। कुझु हिसो भोगणो पवंदो आहे। न्याणीअ जे शादीअ में वञी करके कोई सेवा थो करे पियो त उनखे पूरो पूरो फल थो प्राप्त थिए पियो, और जेकॾहिं निष्काम सेवा आहे तो परमात्मा उन्हीअ ते पूर्ण रूप सां राज़ी थींदो आहे। और उन खां वधीक श्रेष्ठ कर्म आहे गुप्त दान। चारे राम। गुप्त दान कीअं थींदो आहे, जो भाई चवंदा आहिनि साधु संत वॾा माण्हू, भाई हिकिड़ो हथु दान करे तो ॿिए हथ खे बि न ख़बर पवे। इहो थींदो आहे गुप्त दान, जंहिंजे लाइ चयो आहे न भाई नेकी कर दरिया में डाल। इहो थींदो आहे गुप्त दान। उनजो पूर्ण फल उन खे प्राप्त थींदो आहे। और जेको वरी पाठ पूजा में, यज्ञ हवन में, कर्म में वाद विवाद थो करे पियो त उनखे बि उन जे कर्म जो फल भोगणो थो पवे पियो। उन पाठ जो, उन पूजा जो तो फल उनखे मिले नथो पियो, पर जेको सो पाण वाद विवाद करण जे करके, विघ्न विझण जे करके उनजो कर्म उनखे भोगणो थो पवे पियो। भगवान श्री कृष्ण चवणु लॻो त हे सदभामा, ही सभिनी चइनी युगनि जे कर्म जी गति आहे। जहिड़ो जहिड़ो जीव कर्म करे थो पियो उन अनुसार उनखे कर्म फल भोगणो ई पवे थो पियो, घटि या वधि, जीअं या तीअं, पर कोई बि कंहिंजे पंहिंजे कर्म खां छुटी नथो सघे पियो। सदभामा इहो वृतांत पाप और पुण्य जो कर्म जो ॿुधी करके ॾाढो प्रसन्न थी। इते इन कथा सां गॾु ई 24 अध्याय समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 5वें अध्याय में वधिक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। भगवान श्री कृष्ण जो सदभामा खे धनेसर ब्राह्मण जी कथा वर्णन करे ॿुधाइणु त अणॼाणाईअ में कयल सुठे या ख़राब कर्म जो फल भी जीव खे अवश्य मिलंदो आहे। सो प्रसंग कहिड़ो आहे जो अॻिते वर्णन थींदो। बोल गुरु नानक देव की।
हींअर प्रेम सां शब्द प्रसाद भी वठो और ही शब्द भी चवायो। करम कैता टार्यो की न टरे, करम कैता टार्यो की न, करम कैता टार्यो की न टरे, करम कैता। मेरा बिना मालिक जे जग में, मेरा बिना मालिक जे, कंहिंजी की न सरे सरे, कंहिंजी की न सरे, करम कैता टार्यो की न टरे, करम कैता। राजा हरिश्चंद्र सत्यवादी प्यो, राजा हरिश्चंद्र नीच घर पानी भरे भरे, नीच घर पानी, तारा रानी रोहित पुट प्यो, तारा चिंता मंजे घरे घरे, करम कैता टार्यो की न टरे, करम कैता। पांडव प्यारा कृष्ण खे सब, पांडव प्यारा भाग न कंहिंजो वरे वरे, भाग न कंहिंजो वरे वरे, भरिय सभा में द्रौपदी खे, भरिय सभा में दुशासन नगन करे करे, दुशासन नगन, करम कैता टार्यो की न टरे, करम कैता। मेरा बिना मालिक जे जग में, मेरा बिना मालिक जे, कंहिंजी की न सरे सरे, कंहिंजी की न, करम कैता टार्यो की न टरे। राजा दशरथ राम मथा प्यो, राजा दशरथ राज जो मुकुट धरे धरे, राज जो के कई हसद ऐं साड़ सां पंहिंजे, के कई हसद ऐं मन में पेई जरे जरे, मन में पेई, करम कैता टार्यो की न टरे, करम। मेरा बिना मालिक जे जग में, मेरा बिना कंहिंजी की न सरे सरे, कंहिंजी, करम कैता टार्यो की न टरे। भाग जी बाजी आहे निराली, भाग जी बाजी हर को उन खां डरे डरे,
हरे को न खा। आओ दासी राम शरण तू, आओ दासी राम। थियो न पल भी परे परे, थियो एक पल न। करम कहता टार्यो की न टरे। मेरा बिना मालिक जी जग में, मेरा बिना कहीं जी की न सरे सरे, कहीं जी की न। करम कहता टार्यो की न टरे, करम कहता, करम कहता टार्यो की न टरे। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष सर्वमङ्गलाय तनोहरि। बोलो राजा राम, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।